सिंधी अखाणी दिल जो नातो भाग अड़ा जे हिन वीडियो ते तव्हां पहिरियों दफ़ो क्लिक कई आहे त पहिरियां जा 17 भाग ॿुधंदव त ही अहिड़ो भाग जल्दी सम्झ में ईंदो। 17 भागनि जे लाइ तव्हां लाइक कयो, सब्सक्राइब कयो, हिन चैनल सां जुड़ो। अखाणी खे अॻिते वधायूं। साधना पापा ॾे निहारींदी रही ऐं चयो, पापा जी छो घबराइजो पिया। पापा जी कंध लोॾे न कयो ऐं फोन रिसीव कयो। फोन खणण ते ई साम्हूं खां ॻाल्हाइण थियो। पापा जी बि चङीअ तरह ॻाल्हायो। ॻाल्हि पूरी थियण खां पोइ साधना सवाल कयो, पापा जी सभु ख़ैरियत त आहे न? कंध लोॾे चयो, हा पुट सभु ख़ैरियत आहे। त पोइ तव्हां एतिरा घबराइजो छो पिया? बस पुट तोखां हाणे छा लिकाइण जो? मूंखे अंदर में डपु पियो थिए कहीं पहिरियां वारियूं ॻाल्हियूं छिड़ न कढनि कोई, वरी न रिश्तनि में फिकत पए। बस पुट ॿियो कुझु बि न। साधना बि ज्यादा सवाल न कया ऐं पंहिंजे रूम में हली वई। इन जो ससु सहुरो बि पंहिंजे रूम में हली विया। राति बीतजी सुबुह आई। सुबुह पंहिंजे टाइम मुताबिक़ हलंदी रही ऐं परिवार जा मेंबर बि पंहिंजे कम जे मुताबिक़ हलंदा रहिया। वक़्तु अची वियो ऑफिस वञण जो। साधना ऑफिस में वई। कुछ देर खां पोइ पापा जी बि उते पहुता। मीटिंग जो टाइम थियो। मीटिंग अटेंड कई। भॻवान जी दया सां सभु कुछ सुठो थी वियो। साधना तमामु घणी ख़ुशि थी। ऑफिस मां ॿाहिरि निकिरी करे उन रमेश खे मैसेज कयो ऐं थैंक यू चयो। थैंक यू दोस्त, तो बि ॾाढी मदद कई आहे। हाणे इन कम खे असां अॻिते वधाइण जी कोशिशि कंदासीं। भॻवानु कामयाबी ॾे। एतिरो मैसेज हुन करे छॾियो। साम्हूं खां बि जवाबु आयो, सभु भॻवान जी दया आहे। इन में केरु कंहिंखे छा मदद करे सघंदो? भॻवान जेको रचियो आहे उहो त थींदो ई थींदो। हा बस दोस्त जी मदद कई आहे, इहा वॾी ॻाल्हि कान्हे का। बस एतिरो मैसेज कयो ऐं हेठां लिखियो, मां हींअर बिज़ी आहियां, पोइ ॻाल्हाईंदासीं। साधना बि ओके चयो। साधना पापा जी खे, नैना खे, सभिनी खे ख़ुशख़बरी ॿुधाई। सभु ख़ुशि थिया। घर पहुता। राति जी रोटीअ ते सभु ॻाल्हियूं करण वेठा ऐं पापा जी चयो, साधना जे हाणे कम जी ज़िमेदारी वधे थी त मां ऑफिस जो कमु संभाले वठंदमि। अञा मुंहिंजी उमिरि एतिरी कान थी आहे जो मां घर में रिटायरमेंट वठी विया। साधना बि चयो, न मां ईअं कान थी चवां, अॼु बि मूंखे तव्हां खां घणो ई सिखणो आहे, पर मूंखे ईअं आहे त तव्हां मम्मीअ सां वियो। मथां बि हिन जी ससु चयो, न भले पापा तोखे मदद कंदा त मूंखे बि ख़ुशी थींदी। उन बि पंहिंजी हाज़िरी भरी ऐं साधना पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब पई सम्झे। अचानक उन जा वीचार अलाए किथे पिया डुकनि। इन जो ससु सहुरो सम्झी विया। ॻाल्हि खे बदिलाइण जे करे चयो, साधना अॼु पाण खे तमामु सुठी ख़ुशख़बरी मिली आहे त असांखे पार्टी ॾे। सिधो साधना चयो, पार्टी? छा जी पार्टी? अहमदाबाद में आया आहियूं त असांखे कुझु घुमाए फिराए, आइस्क्रीम ई खाराए, भला मिठो वाती कयूं। तंहिंते ॿारनि बि चयो, हा मम्मी हलूं था। ऐं उहे ॿार आइस्क्रीम खाइण लाइ सभु निकिता। ॿार बि ॾाढो ख़ुशि पिया थियनि छो त उन्हनि खे अहमदाबाद घुमण जो पियो मिले। त केरु ख़ुशि न थींदो? साधना जो अचानक साम्हूं बीठल हिकु कार ते पियो। उन कार जो नंबर सुञाणे वरितो। उहा कार बारिश में कयल मदद खे यादि पई करे। हा, उन बारिश में इन कार जे मालिक शायदि उनखे मदद कई हुई। सोचे पई, इनखे थैंक यू चवण वञा कि न? ही इंसान उहो ई आहे या ॿियो कोई हूंदो?
इहो पाण ईंदड़ एपिसोड में जल्दी ॿुधंदासीं।